ॾिसी थी हल न त भोरी भत थी वेंदी हटी वञो हिंदाणे फे चईंदो विच में अचण जी कोशिशि न कर न त विखरी वेंदे जे न वेंदव सॼे ॻोठ खे रेडियूं करे घुराईंदोसांव हल मुराद सालूअ खे पोइ सटको ॾींदासीं फिज़ा तूं अहमद ये तो तुंहिंजी क्लास जो टाइम आहे न तो सब तुझे तय करणो हो मूंसां हाँ नौरोज शायद गिची में पइजी वियो आहे शायद छा कंदो मां आंटी इशरत जो लिहाज़ थो कयांसि न त इहो शाहिद ॻोल्हे न लभे छा बि कंदे मुड़ंदो कोन पर भला माण्हू ॻोठां घुरायां ना ना इहो बि बहितर न आहे तो बाक़ी छा बहितर आहे चवां पर भरवसो नथो थिए भरवसो सब मूं ते न आहे नाराज़ थी में दुख थो थिए तू रुसंदे मूंखां त मुंहिंजो साह बि रुसी वेंदो जॾहिं भरवसो न आहे त प्यार छा जो फिज़ा पंहिंजो प्यार आम न आहे उत्तम आहे उजरो आहे सिंधु दरिया जे पाणी जहिड़ो ॼाणा थी मां ॼाणी आहे न तीअं न चवी खौफ़ में चई वेठसि ख़ौफ़ बि बेयकीनी जी सूरत आहे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधां तो या मां असां कॾहिं प्यार में ग़लाज़त जो सोचो न कॾहिं बि न फिज़ा मूं तोखे चाहियो आहे बिल्कुलु ईअं जी मस्जिद जो कख जी सूफ़ी जी दरगाह जी चौंठ पोइ बि तोखे मूं ते भरोसो न आहे प्लीज़ नौरोज बसि न मिलंदी कर मूंसां नौरोज ॿुध त सही कड़ी भला मां जो गोठ में नो तो ॾेखारजी हा किथां आयो आई कया ई न वन धक ॿुधाए ज़ाहिर आहे कंहिं न कंहिं में कमु हूंदो तॾहिं त आयो हूंदुमि हरू भरू थोरी आयो आहियां हिते हा छा थो अरे गोठ आहे या तुंहिंजी का किराची या को वॾो शहर कोन्हे जो फैक्ट्री लॻल आहे उन में कमाइण ईंदे ॿुधाए त केॾे आयो आहे पर कमु त इंसाननि में पइजी सघे थो इंसान में भी कम पइजी सघनि था हल तूं ई ॿुधाए कहिड़े इंसान में कम थी मां हुन जो नालो तुंहिंजी आॾो खणणु पंहिंजी तो ई नथो सम्झां इन जी माना त तूं बि वॾो बदमाश आहीं जो असांजे ॻोठ में थी करे लोड़ा तोड़ंदो थी अरे वन धक कंदो साईं वन धक ॼाणे मोला मूंखे तो जहिड़े जीतामणनि जी परवाह न आहे शींहं जी रड़ खां बच त भलो थी के मां थो ॿुधायां शींहं कहिड़ा गिदड़ कहिड़ा अरे मत कमदार एडो नीच न थी सलीम मूंसां मिलण आयो आहे हा छा चई कोट आयो हा मूं वटि ऐं मूंसां छा चलायो हर ॻाल्हि तोखे ॿुधाइण ज़रूरी आहे छा पर मां या इजाज़त कोन ॾिनी तोखे जेको थारियो असांजे ॻोठ में अची असांजे माइन सां अची मिले हू फट मारियासीं कयासीं वॾी धक तूं को मुंहिंजो वॾो आहीं छा जो तोखां पुछां डर था ठीकु आहे भले करे मुंहिंजी बेइज़ती मोटा आहे मूंखे हितां पर इहा सुथरो कोन छॾींदो मां सनम साईं इहा भुल थी भुल ये कमदार जी दिल थी कमदार जी मता सम्झे त कमदार जी दिल टुटी पई काबू कंदो मां सॼो ॻोठ ॾिसंदो ॻोठ तोसां लाउलात में तोसां हली आ मत पर मालिक साहिब सोनी चमदी आहे सच कोई कंहिंखे वणे या न वणे बराबर साईं बराबर वाकई तूं गांव सचारे जी धी आई मालिक साईं भले कंहिंखे वणे न वणे पर सोनी चमदी सच भले जग खे न वणे मुझे साम्हूं थी पक पक करी पाठो खणी ॿुढड़े न छॾे न मालिक साईं कावड़ न करे मुझी मजाक छो मालिक साईं जे साम्हूं बड़ कया न मालिक साईं न सुभाला कर कबरीअ वारो ट्रीको लायूं बीठी
अञा चई थी त मां बड़बड़ थी कयां। मां थो कयां लिहाज़ त वञी थी मथे ते चढ़ंदी। न ॻाल्हि जो मोह करे था हल। मालिक साईं बस मूं ईअं ई ॻाल्हि पे कई। उहो शेर शाह जो शिकिरो हूंदो आहे न, उहो घर जा कुकड़ ई मारींदो आहे। छा चई? मूंखे शिकिरो थी चई? मालिक साईं तव्हां छो? बस मिड़ई मुंहिंजे वात मां निकिरी वियो। उहे बि सोणी चमदी आहे, सच कंहिंखे वणे या न वणे। मां शिकिरो आहियां? इहो त सुओ खणी अन्न जी बोरी वांगुरु वात थो सिबाए त इहो सच ॻाल्हाइणु हमेशह लाइ पंध थी वेंदी। मालिक साईं बस वधीक कावड़ न कर। किथां जो किथां पियो ॻाल्हाई। मूं त मिड़ई इहो पहाको ॾिनो, पहाको आहे इहो। शुक्र कर जो मुंहिंजे जिस्म में तुंहिंजी थञ पियल आहे। बाबे साईं खां ग़लती थी वई जो नौकिरियाणीअ खां मूंखे थञ ॾियईं जो तूं अॼु मूंसां एॾो थी ॻाल्हाई। मालिक साईं साइण बीमार थी पई हुई, इन करे हू तोखे थञ प्यारी। हाणे मर्ज़ी आहे तुंहिंजी, थञ मल्हाई या न मल्हाई। छो जो सोणी चमदी आहे, सच कंहिंखे वणे या न वणे। हाणे चओ वई टर न त मुंहिंजे जिस्म ते टिंडण था चुरनि। मां ॿुधायां थो ॾेॾीअ वांगुरु फूकी पई हूंदी आहे। मालिक साईं तूं पाण ते शक छो थो करी? हर ॻाल्हि पाण ते छिकी थो। ईअं न कर। मूं त मिड़ई ज़माने जा पहाका ॾिना आहिनि तोखे। पाण ते वञा थी भाउ, वञा थी। उहे बि सोणी चवंदी आहे, सच पोइ कंहिंखे वणा या न वणा। नथी वणाई त बसि ठहियो। पिरी जेकॾहिं तूं नथो अची त पोइ मां अचां। साइण सम्झो त नौकर खाने में क़ैद आहियां। छा तूं मूंखे नाराज़ आहीं? रेस जो शक पियो शीश नांग जियां फण खयूं ॾिठो आहे। ऐं मुंहिंजे लाइ तुंहिंजी दूरी शीशी नांग आहे। छा करे साइण, दिलि त नथी पनिजे पर पनणी पवंदी। नवाज़ छा तूं मूंखे छॾे वेंदी? साइण तूं बि छा थी चवें? जेसिताईं मुंहिंजी सिसीअ में साहु आहे तूं साह जे सकनि में रहंदे। मुंहिंजो त तूं साह आहीं, साह। ऐं तोखां सवाइ नवाज़ मां काथे बचंदसि? मुंहिंजो मौत क़बूल थिए। ईअं न चयो चरिया, छा सही चयो आहे न। असां आई पिरे न हो न बराबरि ॾींहड़ा। साइण मूंखे रेस रोके छॾियो आहे। हा साइण। न न सो बि सख़्तीअ सां। मूंखे त ईअं लॻे थो त रेस मूंखे माराए छॾींदो। नवाज़ तूं मुंहिंजी हयाती आहे ऐं तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? मां रात जो वज वठी ऐं नौकर खाने पहुची वेंदसि। ज़िंदा हूंदुसि त ईंदी न मेरो जानी। लॻे थो नौकर थो अचे। मां फोन बंदि थो कयां। ठीकु आहे। हिन हवेलीअ जे दीवारुनि खे दाग लॻाइण वारनि लाइ मां हमेशह हथियारनि खे तेज़ लॻाए रखियो आहे। मैडम उठे 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 सही तो खैर कजी चलो साई को ले साई मैडम मालिक साई
आई एम इन वेरी डीपली ट्रबल। दिल में वॾो खुटको थी पियो आहे। कहिड़ो खुटको? कीअं बयानु कयां? सभु कुझु त ॻाल्हायो, मुंहिंजी दिलि ॿुधंदी थी वञे। ऐं मुंहिंजो हा मुठ में अची थो वञे, सोच सुरे वांगुरु साह हणी शरीर खे खाइण लॻंदो आहे। प्लीज़ फिज़ा, न कर जीअ खे छोरींदड़ ॻाल्हियूं। छा थियो आहे? मूंखां का ग़लती थी आहे? न, पोइ छा मसइलो आहे? लॻे थो असां ॿई विछड़ी वेंदासीं। फिज़ा, हाणे टुटे रिश्ता न टुटंदा आहिनि। रिश्तो रत जो हुजे या समाजी, टिड़की टिड़की टुटी पवंदो आहे। फिज़ा, असांजो रिश्तो मच्छी पाणी वारो आहे। जे टुटो न त वजूद न रहंदो, ऐं मच्छी पाण पाणी मां कॾहिं बि न आहे ईंदी, बल्कि उनखे कढी उछलायो वेंदो आहे। ही न खुटकी वारी ॻाल्हि। मूंखां न रुस न करनो रोज़, तूं रुसी थो जीअं मच्छी खां समुंड रुसे थो। फिज़ा, फिज़ा, ॿुधाए न छा थियो आहे? छो थी रहियो? हा, शायदि तंग थियो आहे। न बाबा, सो त उहो अस्पताल में हूंदो, हुननि सां असांजो छा? अम्मा, पंहिंजनि जी मामूली चोट सां दिलि टुटी पवंदी आहे। कहीं चोट ॾिनी अथई? ॿुधाए त सही। हाँ, तोखे कंहिं चोट ॾिनी आहे मुंहिंजी राणी? भला मां कुझु चयो आहे तोखे? न मां, तूं त हर अंगल आरो मञियो आहे मुंहिंजो। चरी, तूं हिते सभु कुझु मुंहिंजे लाइ आई। तूं हिन शायदि जूं ॻाल्हियूं दिलि ते न वठंदी कर। मां खेसि न कंहिं बि तरह सां पलाई छॾींदोमांसि। मूंखे हिननि जो ॾुख न आहे, ॾुख त पंहिंजो न थींदो आहे। मां शायदि जो ॾुख छो कंदसि? भला नौरोज़ कुझु चयो सही छा? ॾुख हिन ॻाल्हि जो ई आहे, नौरोज़ मूंखां नाराज़ थी वियो आहे। मां पाण ॼाणायोसि न त दयालाल साईं, ब्लड प्रेशर घटि अथसि, शायदि सोचियो अथई इन जे करे। डॉक्टर, का ख़तरे जी ॻाल्हि त कोन्हे न? हिन खे ख़ुशि रखण जी कोशिशि कयो, ख़तरो बि थी सघे थो। पोइ डॉक्टर साहब, वो ख़तरे जी त सुई हूंदी न, पोइ ख़तरे जी सुई खणी हणो न साइण खे। डॉक्टर ॿुधी, हाणे तूं ई ॿुधा, ख़तरे जी बि सुई थींदी आहे छा? मासी जे चवण जो मतिलबु इहो आहे त ख़तरे जे बचाव लाइ इलाज कयां। फाकी न त छा, सोणी तुम्हें सच चवंदी आहे, अपो कंहिंखे वणे या न वणे। दवा त हिन लाइ अॻ में बि वरिती अथमि, कॿट भरिया पिया आहिनि, पर दवा हिन खे असर ई कान थी करे। मां बि लिखी थो ॾियांव हाणे दवाऊं, हुन सां गॾु ECG बि कराइजोसि। ठीकु आहे, अच वरी तूं बि लिखी ॾे। हाणे हिननि खे सम्झाए केरु, जेको इलाज आहे उहो त थिए ई कोन थो। बाक़ी ज़ोर आहे रुॻो डॉक्टरनि खे घुरायो, दवाऊं ॾियो, दवाऊं खाए नथी, छो खाए? का बीमारी हुजे त खाए न। कहिड़ो इलाज आहे सोणी? भाई छॾ साइण महिरो, ॼण मूंखे का ख़बर ई कान्हे। छा मालूम आहे तोखे? बसि साइण, हाणे छॾ हिन ॻाल्हि खे, ठकी भली आहे। बसि एतिरो चवंदुसि, तूं सोच न, घणो न सोच। सोणी, कीअं न सोचां? सोचण मुंहिंजे वस में त कोन्हे को। सोच खां उसफो थोरी आहे, छो वॾे उछले छॾियासि। ऐं साइण,
का सफ़ा चरी आई को हिकिड़ो ॾींहुं आहे छा जो माण्हू पंहिंजो पाण खे झोरे छॾे थला बस तूं ठीकु थी हाणे तोसां मतिलबु कहिड़ा बयान कया तूं रुगो ठीकु थियण जी कर ठीकु थी बस मम्मी कान लॻल आहे मां त फटकी बि नथी सघां सुहिणी ॻाल्हि ॿुध मालिक साईं खे चवां अदा साईं खे हा हा अदा साईं खे तूं छा चवंदी आहीं को रिश्तो ॻोल्हे थो लाइ सोणी रिश्तो सिर्फ़ु हिन उमिरि में हा हा पोइ छा आहे ओखे दर खां सिधो दर भलो आहे न छोकिरी बुहारी आस्ते दे असली सार तो निकरे चाचा बुहारी थी जा को तोखे डंडा कोन थी हणा डंडा भी हणदी त केर चवंदो तोखे चाचा चिड़ न चिड़ो आही न तो वनी बे हंध रहो इहा ख्वाहिश भी तुझी पूरी थींदी नूरी अज शाम ताईं हलिया वेंदासी वेंदो त मुंहिंजो हाव थदो थींदो खट त खाली थींदी सुख जो साह त खणंदेस हाँ दम भी नथो निकरे जो खट खाली थे एड़न जो दम भी न निकरंदो जेके ॿियनि जो सुख ऐं चैन आराम कंदा आहिनि मूं छा में सुख फिटायो आहे कंहिंजो फिटायो आहे तुंहिंजे साह जा सहक सेवण वारा था ॿुधनि बाक़ी ॾींहं राति खंग खंगा आया कंहिंखे कहिड़ो सुख मिलंदो राति ॾींहुं आराम आहे कॾहिं को सुख जो साह खणण ॾिनो थी इहो तूं न यूसुफ थो ॻाल्हाए अचे यूसुफ त हिक कहाणी थो कयांसि आज़ार क्यों दई गारो खणी मथे ते खयो दई नूरी वीचारी मुंहिंजो जानबो सोड़ो मां सॼो ॾींहुं खट ते पालम खान लॻो किरियो पियो आहे पियो तो खटूं छिनी इनजो कहिड़ो ॾोह आहे वीचारी जो मूं नूरीअ खे आज़ारियो आहे मूं नूरीअ ते हुकुम हलायो आहे न बाक़ी हूअं चङो भलो कमकार जे लाइ बीमार घणा ॾींहं यूसुफ अस्पताल में हुयो पुछण वियो वई हा आखिर में तूं त ठहियो पर चाची सोणी बि न वई जानब मिठा इन्हनि जे न पुछण सां मां मरी त कोन वियुसि न सुत थी मां इन्हनि खे ईथी वार जे हवाले कंदुसि बाक़ी रही मां उनखे मां ॾिसंदुसि सखड़ियूं ॻाल्हियूं थो करी
खेस छरे त नथो अची हा छो अची अड़ी आया मां इनन जज़ाउन मां आस्ते पाड़ो न ॿुधे बाबे खे कुझु थिए थो छा ओ बाबा हा थियो अथई मिकर थो करे छा थींदुसि हा कुझु कोन थींदुसि घड़ी सवा खां पोइ उथी वरी चङो भलो वेठो हूंदो तूं हल अंदर हल मूंसां हल ॻाल्हि ॿुधे मरी वियो कौन मरी रहा था तू मिक्यो को करे समरा हने ने ये वो मरी गयो आ ए सुन वो बा अच्छे ने कौन मरी गयो आ He was fine. छा थियो आहे तोखे ॿुधाई छो नथी अम्मा मूं ते हमिलो थियो आहे हमिलो तो ते हा अम्मा जेकॾहिं स्कूल जो पटियालो न हुजे हा न त मुसीबत थी वञे हा मां त चवां थी मोकल कर जेतर तुंहिंजो पीउ अचे मोकल त हूअं बि करणी आहे अम्मा छो इम्तिहान आहे कमीशन जो इन जे करे काकी काकी काको सोजरो वार दविश कोण छा शायद तू वे ते वो न वेंदुस तू वे त सही तुंहिंजे लाइ मां जूस खणी थी अचां कम जी ॻाल्हि कर ॻाल्हियूं बि कयूं था मां पहिरियों जूस त खणी अचां फासी मूंखे जूस जी का बि ज़रूरत न आहे शायद जी ज़ोर जी मेहंदी लॻंदी आहे छा इहा ॻाल्हि त हुते बि करे पई सघे बिला शक मां तोॾां हली आयसि ऐं तोखे हिते वठी अचण जो मक़सदु ॿियो आहे ॿियो ॿियो कहिड़ो मक़सदु आहे तोखे हथ थी ॿधां ही तकरार छॾ बाक़ी मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां फिज़ा खे तुंहिंजो ई बणाईंदसि इहे दिलासा ॿुधी ॿुधी दिलि ख़राब थी पई आहे मासी दिलासो न पर ख़ातिरी सम्झ पर ये जेका तुंहिंजी रवश आहे न फिज़ा खे बदज़न कंदी रहंदी पोइ त खेसि पेर ते आण बि मुश्किल थी वेंदो मासी तुम राज़ी थी बाक़ी फिज़ा जहिड़ी चिरकी छटण मुझे खबे हथ जो कम तूं साण से नरम रवैयो रख इन करण सां सवलाई थी पवंदी ईअं बि कयां थो हफ़्ते खन जी मोहलत अथई जे हफ़्ते खन में कमु न थियो न त पोइ फिज़ा थोके बोलो बि कोन लभंदी हुन शाइ को समझे न फिज़ा थी समझे ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।